ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। ग़रीब पोरियत नौजवान मुनीर सब्ज़पोश मथां रिटायर पुलिस एहलकार जो तशदुद। तफ़सील मूजिब ठटे शहर में स्वेटर ऐं जैकेट खां पाईंदड़ मुनीर सब्ज़पोश मथां रफ़ीक नाहियो दर्ज़ीअ जे कुकड़ चोरी थियण जे शक में रिटायर पुलिस एहलकार मीर बट बहाने सां संदसि जाइ ते वठी वियो, जिते नौजवान पुरियत हथ पेर ॿधी सख़्त तशदुद करे पंहिंजी अदालत लॻाई आहे। पुरियत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस एहलकार मीर भट्ट मूंखे चयो त तूं रफ़ीक जा कुकड़ चोरी कया आहिनि, इक़रार कर न त तोखे मारे छॾींदुसि। वस वारनि ऐं एसएसपी ठटो खां इंसाफ़ जो मुतालबो थो करियां ऐं त बेॾो ई मूंखे कूड़े इल्ज़ाम तहत फासाइण वारे रिटायर पुलिस एहलकार मीर भट्ट ते क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे।